नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था वक़्त जी ख़ास ख़बरुनि ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो सदर आरिफ अलवी, जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी नदीम रज़ा, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, सामूंडी फ़ौज जे सरबराह अमजद नियाज़ी, हवाई फ़ौज जे सरबराह ज़हीर अहमद बाबर के टेलीफोन ईद जूं वाधायूं ॾिनई। वज़ीर आज़म जो अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खे बि फ़ोन। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि खे तोड़े गवर्नर्स खे बि फ़ोन करे वज़ीर आज़म ईद जूं वाधायूं ॾिनियूं। सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल फितर ॿिए ॾींहुं बि मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। ईद जे ॿिए ॾियारे ते दावतुनि जा सिलसिला तेज़, घरनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा खाधा तयार, शहरनि जो तफ़रीही मागनि ॾांहुं रुख़, ॿारनि जी पार्कनि ऐं झूलनि ते रश। गवर्नर स्टेट बैंक जी मुलाज़मत में वाध न थियण जो फ़ैसिलो। रज़ा बाकर जो गवर्नर स्टेट बैंक जी हैसियत सां 3 सालनि जो मुदो अॼु पूरो थी रहियो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त रज़ा बाकर खे हुकूमत जे फ़ैसिले खां आगाह कयो आहे। संदसि पाकिस्तान जे लाइ ख़िदमतूं साराह जोॻियूं आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त इमरान नियाज़ी जी सियासत जी लेवल फरागोगी जो दिफ़ा रहिजी वियो आहे। इमरान नियाज़ी ॿुधाए त साल 2018 में अमरीका खेसि इक़्तिदार में आंदो हो। दादरी जी हुकूमत खे जमहूरी क़ुवतुनि आइनी तरीक़े सां कढियो आहे। वो पंहिंजी सियासत खे बचाइण लाइ सॼी क़ौम खे अमरीका जो ग़ुलाम साबित करे रहियो आहे। पाकिस्तान ग़ुलामी न, पर इन मां इमरान ख़ान जी ज़हनी कमज़ोरी जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी अॼु शाम बांधी पहुचंदो। कीरछन ॻोठ में राइस मिल में जलसे गाह जो पिंडाल सजायो वियो। अॻूणो सदर जलसे खे ख़िताब बि कंदो। अमरीकी परॾेही वज़ीर एंटनी ब्लिंकन चयो आहे त इज़हार जी आज़ादी ते पाबंदियुनि जो मामिलो पाकिस्तान सां उथारींदासीं। पाकिस्तान में मीडिया आउटलेट्स ऐं सिविल सोसाइटी ते पाबंदियुनि खां आगाह आहियूं। अहिड़नि क़दमनि सां इज़हार जी आज़ादी खे कमज़ोर कयो वञे थो। ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु गजगोड़ सां गॾु बरसाति जो इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त KP, उत्तर बलूचिस्तान, इस्लामाबाद, सेंट्रल पंजाब, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में तेज़ हवाउनि सां गॾु बरसाति जो इम्कान आहे। सॼे मुल्क में बरसातुनि जो सिलसिलो 5 मई ताईं जारी रहंदो। बरसातुनि सबबि गिलगित बल्तिस्तान में लैंड स्लाइडिंग जो ख़तरो।